वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बअदु फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लाह। सुम्मा लतुस्अलुन्ना यौमइज़िन अनिन नईम। वक़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आवाज़े बुलंद दुरूद मुझे आका ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। सलाम मुझे आका ते अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। से तो वही विन्याइया से तो वही विन्याइया मिठड़ा कतण संदानी है। से तो वही विन्याइया जे होया कतण संदानी है। अरिट ओडी नथी भोरी भोरे सी पोइ कंद खण दिया की मन हमारू अड़न जे। मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, भिरिया सिटी शहर जे अंदर अल्लाह जे नेक बांधड़े
मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मती गुलाम मरहूम मोहम्मद हनीफ उर्फ़ आम में के हर जे नाले सां उनखे मरहूम खे सॼो वेंदो हुयो। अॼु उन मरहूम जे बख़्शिश जे नियत सां दरजात जे बुलंदीअ जे नियत सां अल्लाह जे दरबार में उनखे सुरखुरू करण जे नियत सां उन जे क़ब्र खे जन्नत जे बाग़न मां हिकिड़ो बाग़ बनाइण जे नियत सां मरहूम जे फैमिली मेंबरनि अल्लाह जे ज़िक्र ऐं मुझे सोहणे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी महफ़िल सजाई आहे। इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला मरहूम जे फैमिली मेंबरनि जूं इहे तमन्नाऊं पूरियूं फरमाईंदे असां तव्हां सभिनी गुनहगारनि जूं दुआऊं क़बूल कंदे वसीले मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां रब्बे ज़ुल जलाल मरहूम जा सगीरा कबीरा गुनाह बख्श फरमाइजो। आमीन अल्लाह ताला उन जे बचड़नि खे सुकून ऐं इज़्ज़त वारी ज़िंदगी नसीब फरमाइंदो। अल्लाह ताला मरहूम जे घरवारनि ऐं बचड़नि खे ज़मीनी आसमानी मुश्किलातुनि ऐं मुसीबतुनि खां पंहिंजी पनाह अता फरमाइंदो। इंशाअल्लाह ताला टाइम मुनासिब वठबो पर गालियूं ॾाढियूं कम वारियूं कबियूं चओ इंशाअल्लाह। न रस्मी तकरीर न रस्मी हवाला मोहब्बत जूं ॻाल्हियूं छो त महीनो आहे कहिड़ो सभिनी खे अंदाज़ो आहे। हूअं बि कमज़ोर जेको हूंदो आहे उहो कमज़ोर हमेशह सहारे जी तलाश में हूंदो आहे। जेको कमज़ोर हूंदो आहे ऐं जेको पंहिंजे पाण खे कमज़ोर न सम्झंदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे त मूंखे सहारे जी ज़रूरत कान्हे का। मुंहिंजो मतिलबु हिकिड़ा उहे अल्लाह जा बाना जिन खे पंहिंजे इबादतुनि ते नाज़ आहे, रियाज़तुनि ते नाज़ आहे, हजनि ज़कातुनि ते नाज़ आहे, तिलावतुनि ते नाज़ आहे, उन्हनि खे सहारे जी ज़रूरत शायदि महसूस कनि था या न अल्लाह ॼाणे ऐं उन्हनि जो मामिलो आहे। लेकिन असां तव्हां जहिड़ा जेके सादड़ा फ़क़ीर आहिनि जिन खे इबादतुनि ते बि नाज़ कोन्हे, रियाज़तुनि ते बि नाज़ कोन्हे, छो त ख़बर आहे त अल्लाह तबारक व तआला जे दरबार में हिकिड़ो निज़ाम न आहे, ॿ निज़ाम आहिनि। घणा निज़ाम आहिनि? हाणे न की नारो न की ढारो, सिर्फ़ु ॿुधंदा हलो ऐं ॻाल्हाईंदा हलो त मूंखे यकीन थिए त मुंहिंजा दोस्त सम्झनि पिया। निज़ाम कुदरत में ॿ शयूं आहिनि, यानी अल्लाह जो निज़ाम सादी ॿोली में चवां ॿिनि क़िस्मनि जो आहे। हिकिड़ो अदुल जो आहे, ॿियो फज़ल जो आहे। हिकिड़ो अदुल जो आहे ऐं ॿियो फज़ल जो आहे। जन जूं नेकियूं घणियूं भलारा नेक उन्हनि खे अदुल जे निज़ाम सां कोई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ परेशानी कोन्हे, पर असां जहिड़ा जेके सादड़ा आहियूं जिन खे ख़बर आहे त निमाज़ूं पढ़ियूं त अथऊं पर ख़बर न आहे त क़बूल पयूं अलाए कोन पयूं, रोज़ा त रखिया अथऊं ख़बर न आहे यार जे दरबार में क़बूल पिया अलाए कोन पिया, वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। पोइ अहिड़ी क़िस्म जा असां जहिड़ा जेके सादड़ा माण्हू आहिनि पोइ उहे सहारे जी तलाश कंदा आहिनि त ज़ाहिरा त सहारो उतां जे लाइ खपे जिते सहारे जी ज़रूरत हूंदी आहे।
किथे दौलत कम ईंदी आहे, किथे औलाद कम ईंदो आहे, किथे पाड़े वारा कम ईंदा आहिनि, किथे मिट कम ईंदा आहिनि, पर हिकिड़ी अहिड़ी जॻह आहे जिते इहे सभई कोन हूंदा आहिनि, इहे सभु कोन हूंदा आहिनि। पोइ अहिड़ी जॻह ते यकीनन सहारो बि अहिड़ो ई खपे जेको उन ऊंदाही जॻह खे रोशन बनाए। त उहो को सहारो ॿियो नाहे, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जो सहारो आहे। पोइ अज़ीज़ाने मन, अल्लाह त उहो ई बख़्शण जे लाइ तयारु आहे। थोड़ो तवज्जो कजो, ॿ चार ॻाल्हियूं सादड़ियूं तबलीग जूं। अल्लाह ताला त उहो ई बख़्शण जे लाइ तयारु आहे। कॾहिं तवज्जो न कयो थिए त हिन काइनात जे अंदरि अमड़ बि पुट जो एतिरो इंतज़ारु न कंदी आहे, पीउ बि पंहिंजे पुट जो एतिरो इंतज़ारु न कंदो आहे, ज़ाल बि पंहिंजे मुड़ुस जो एतिरो इंतज़ारु न कंदी आहे, मिट बि पंहिंजे मिट जो एतिरो इंतज़ारु न कंदो आहे, दोस्त बि दोस्त जो एतिरो इंतज़ारु न कंदो आहे जेतिरो इंतज़ारु अल्लाह जी रहमत बाने जे तौबह जो कंदी आहे। वरी जुमलो दोहरायां थो, को 8 ॾींहं इंतज़ारु कंदो, को महीनो, को साल, को 5 साल, लेकिन मुझे करीम रब जी रहमत तुंहिंजो सॼी ज़िंदगी इंतज़ारु कंदी आहे। सिर्फ़ इन इंतज़ार में हूंदी आहे त तूं तौबह कर त मुंहिंजो धणी तोखे मुआफ़ करे। दुनिया जे अंदरि मुआफ़ीअ जो निज़ाम मौजूद आहे, कोई शक ना है, लेकिन उन जो अंदाज़ निरालो आहे। छो त मखलूक आहे, मखलूक जो अंदाज़ निरालो आहे त ख़ालिक जो अंदाज़ उन खां निरालो आहे। भले अबो हुजे, अम्मा, चाचो, मामो, दोस्त वग़ैरह XYZ, जंहिंजो बि तव्हां ॾोह कयो, हली वियो, मुआफ़ कंदो, पर चवंदो त वरी न कजां। पर जेकॾहिं वरी ॾोह करे आए त घणो करे त मुंहुं ई कोन ॾींदो, या एतिरा ताना ॾींदो जो अंदरि साड़े छॾींदो। पर जे टियों दफ़ो ॾोह करे वरी आए त या त सिधो शूट करे छॾींदो, या चवंदो हिनखे मुंहिंजे गलीअ में अचणु न ॾियो। इहो आहे तुंहिंजो मुंहिंजो दुनिया जो दोस्त, इहो आहे तुंहिंजो मुंहिंजो दुनिया जो रिश्तो। लेकिन मुंहिंजे बेनियाज़ रब जे दरबार में त निहार, हज़ारे लखे करोड़े गुनाहनि जा अंबार खणी बस रुगी पहुचण जी देर आहे, माफ़ीअ में देर आहे ई कान, फ़क़ति पहुचण जी देर आहे। ऐं उहो माफ़ करण वारो ईअं नथो चवे त वरी न अचिजां, चई रहियो आहे त दर तुंहिंजे लाइ बंदि न थियो आहे, अॻु में हिकिड़ो खुलियलो, हाणे 2 खोले थो छॾियां, वरी ज़रूरत पवई त वरी अचिजां, वरी आए त जवाब न मिली त निकिरी वञ, चवे थो जीव कए हाणे 3 दर खोले थो छॾे, वरी अचिजां। यानी काइनात जे अंदरि जेको तुंहिंजे बार बार घुरण मां तंग न थींदो आहे, उहो हिकु मुंहिंजो ख़ुदा आहे, ॿियो मुंहिंजो मदीने जो मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कॾहिं बि तंग न थींदा, कॾहिं बि तंग न थींदा। इन करे दोस्त पोइ अच त दोस्ती बि उन्हनि सां लाहियूं न जेके कॾहिं बि तंग न थियनि। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मां अर्ज़ पे कयो त अल्लाह जी रहमत बाने जो इंतज़ार कंदे इंतज़ार कंदे उन बेनियाज़ रब पंहिंजे क़ुरान करीम में खोले खोले चई छॾियो त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। ऐं मुंहिंजा बाना मतां गुनाह घणा ॾिसी करे चवी त हाणे 80 साल गुज़री विया आहिनि, बदमाशूं करे 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 हाणे कहिड़ो वञा, हाणे कहिड़ो वञा, छा थींदो, कहिड़ो इबादत जो मूंखे टाइम मिलंदो, कहिड़ो रोअण जो टाइम मिलंदो, जवानी विञाए छॾे में पीरीअ में छा थींदो। अल्लाह तो फरमायो दुनिया लाइ भले सोचजां, पर मां रब जे दरबार लाइ इहो न सोचजां। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, नाउमीदी आहे ई कोन। अर्ज़ कयोसीं मौला भला जेकॾहिं यका अंबार खणी ऐं अचां त छा मिलंदो। अल्लाह फरमायो इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ,
अल्लाह ये न चयो त 6 महीननि जा बख्शींदो से ॿिया अॻिते ॾिसंदुसि त तूं लाइक़ु आहीं या न। अल्लाह ये न चयो त साल जा बख्शींदो में ॾिसां त अॻिते तूं लाइक़ु आहीं या न। न न दोस्त, अल्लाह ये भी न चयो त फलाणा बख्शींदो से फलाणा न, ये भी न। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, ऐं गुनाहनि जा अंबार खणी अचण वारा, तुंहिंजा गुनाह थोरा आहिनि, तुंहिंजे रब जी रहमत कुशादी आहे। तुंहिंजा गुनाह थोरा आहिनि, रब्बुल आलमीन फरमाए तो तुझे रब जी रहमत कुशादी आहे, बस तू रुगी हली आहे, बस तू रुगी हली आहे। मौला काॾे अचां, मौला काॾे अचां, तू तव नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। मौला तू त साह जे रग खां बि वेझो आहीं, वञबो त उन ॾिया जेको परे हूंदो आहे। मौला अचां काॾे, मुंहिंजो रब थो फरमाए त मां रब चवई थो हली आहे। मौला काॾे अचां, रब चवे थो हली आहे। मौला काॾे अचां, तू त जिते किथे आहीं। अल्लाह फरमाए थो तोखे ख़बर न आहे त मूं पंहिंजे यार जे दर खे मुंतखिब करे छॾियो आहे ऐं ऐलान बि करे छॾियो आहे, वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक। ओ मुंहिंजा महबूब, भले जाननि जे मथां ज़ुल्मनि जा अंबार करे छॾीनि, पर जॾहिं तुंहिंजे दरड़े ते पहुचनि, फस्तग़फिरुल्लाह, बख़्श करण वारो मां आहियां, माफ़ियूं मां ॾींदो आहियां, माफ़ी मूंखां ई घुरणी अथनि, घुरनि बि मूंखां, पर वस्तग़फर लहुमुर रसूल, दामन तुंहिंजी हुजे, दरड़ो तुंहिंजो हुजे, बख़्शिश मां रब जी हुजे। अल्लाह अञा ईअं चई रहियो आहे त जन्नत मुंहिंजी हुजे, उम्मत तुंहिंजी हुजे, मज़ो पोइ हुजे। खुदा बख़्शण लाइ तयार, अल्लाह बख़्शण लाइ तयार आहे, पर रब चवई थो थोरी डायरेक्ट डायलिंग घटि कजां, किरी न पवी, छो त मां अल्लाह जे कुदरत जी जेका ॾाकण आहे न, उहा ॾाढी लंबी आहे। तुंहिंजे टंगुर में एतिरो दम न आहे, तुझे सोचने में एतिरो दम न आहे। अल्लाह फरमाए थो मूं तोखे ॾस ॾिनो आहे त वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, मां अल्लाह जे रसीअ खे मज़बूतीअ सां पकड़ियो। सोची नथो त जेको तुंहिंजे साह खां वधीक वेझो आहे, उहो तोखे रसीअ कहिड़ीअ जो ॾस ॾेई रहियो आहे। रसी कहिड़ी आहे? हूंदी रसी छाजे लाइ? रसी त मथे परवाज़ करण जे लाइ हूंदी आहे, जंहिं शइ ते न चढ़ी सघिबो आहे, रसी जी सपोर्ट वठिबी आहे। अल्लाह फरमाए थो कॾहिं सोचो न अथई त तुंहिंजे साह जे रगुनि खां वेझो थी करे तोखे रसीअ जो ॾस ॾेई रहियो आहे। उहा रसी बि न आहे, उहा उन जॻह ते तोखे पहुचाइण वारी आहे जिते तूं पाण ई नथो पहुची सघी। मौला उहा कहिड़ी जॻह आहे? रब चवे थो उहो मुंहिंजो कुर्ब आहे। मौला तुंहिंजे कुर्ब में कीअं पहुचां? रब चवे थो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अंगण ते त मुंहिंजे कुर्ब में पहुची वेंदी। जॾहिं दरे मुस्तफ़ा ते पहुचंदे त तुंहिंजो बेड़ो पार थी वेंदो। कॾहिं सोचियो अथई त पूरनि 30 सिपारनि जे अंदरि हिकिड़ो दफ़ो अल्लाह फरमायो आहे त मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ो? घणा दफ़ा फरमायो आहे? थोरो ॻाल्हायो नाहे, ख़बर त परवाह न आहे, ॿुधाईंदो थो हलां। हिकु दफ़ो अल्लाह फरमायो आहे त दुरूद पढ़ो, और 2 दफ़ा रब फरमायो आहे त सलात ऐं सलाम भी पढ़ो। वरी तवज्जो कजां, क़ुरान जा पारा 30 आहिनि, लेकिन दुरूद जे लाइ हिकिड़ो दफ़ो हुकुम आहे। दुरूद जे लाइ हिकु दफ़ो हुकुम आहे, सलात ऐं सलाम जे लाइ अलॻि अलॻि हुकुम आहे। सलात भी पढ़, सलाम भी पढ़। कीअं? इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐं ईमान वारो, सल्लू अलैहि, दुरूद पढ़ उन ते। हिकिड़ो हुकुम थियो, वसल्लिमू तस्लीमा, सलात भी ऐं सलाम भी। तवज्जो कर, हिकिड़ो ऐं ॿ जो कहिड़ो फ़र्क़ु आहे? रब चवे थो दुरूद पढ़ंदे, मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ंदे त उजरत मिलंदे। दुरूद पढ़ंदे त ॻाल्हायो, दुरूद पढ़ंदे त उजरत मिलंदई, सलातो सलाम पढ़ंदे त कुर्बत मिलंदई। वरी तवज्जो कर, दुरूद पढ़ंदे त उजरत मिलंदई, सलातो सलाम पढ़ंदे त कुर्बत मिलंदई। अञा साधन लफ़्ज़नि में मूंखे चवण दे,
दुरूद पढ़ंदे तवज्जो सां दिल जे गहराई सां ही जुमलो दिल जे लकीरुन सां लिखिजां दिल में दुरूद पढ़ंदे त सवाब मिलंदी सलातो सलाम पढ़ंदे त गुंबज़े खज़रा मां जवाब मिलंदो सुभान अल्लाह दुरूद पढ़ंदे त ॻाल्हाए थोरो भिरिया जा मशहूर मारूफ दीवाना आशिकन मुझे खबर है पुरानो ताल्लुक आहे मुंहिंजो भिरिया शहर सां दुरूद पढ़ंदे त सवाब मिलंदी पर जे सलातो सलाम पढ़ंदे त चो छा मिलंदी न इन जवाब थोड़ो पानी है बड़ो कढी जा में पानी राम इन जवाब जो तोखे अंदाज़ो ही कोने त इन जवाब में राज कहिड़ो आहे जवाब में राज कहिड़ो आहे अञा मां तुंहिंजो ही तर थो पियो ॿधां इंशाअल्लाह ताला भिरिया सिटी वारा अॼु ही सजण साईं जो फ़क़ीर तोखे उहा ॿोली ॿुधायो थदो जो जेसि ताईं वरी अचो तेसि ताईं यादि कंदे इंशाअल्लाह पर इहा तसल्ला करे छॾ ॿिनि ॻाल्हियुनि जी न फ़िरके वारियत हिते हलंदी न हिते बद अखलाकी ऐं बद कलामी हलंदी ॿई न हलंदी बद कलामी भी न हलंदी बद अखलाकी भी न हलंदी फ़िरके वारियत भी न हलंदी हिते सिधी सही इश्क जी रांदि हलंदी मोहब्बत जे मैदान में कुॾी पौ काहे छॾ तूं साॻो सिर जो लाहू थी लाहे इश्क नागो आहे ख़बर खाधन खो पवे इंशाअल्लाह ताला मुझा मुर्शिद करीम सजन से दामत बरकातुहुल आली फरमाइन पिया त मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह जी मसनवी शरीफ जे मुतालिक दर्सरी ने फरमायो हाय सुभान अल्लाह त कह माण्हूअ खे कंहिं माण्हूअ ॾिनी त चई न मिटड़ीअ सां पंहिंजो मुंहुं त धो मौलाना रूमी फरमाए थो त हुन दिल में ख़्यालु कयो त मिटीअ सां वरी मुंहुं धोआ मिटी अहिड़ी शइ आहे जेका माण्हू जिस्म ते त बर्दाश्त न कंदो आहे कपड़नि ते त न कंदो आहे पर बूट ते बि माण्हू जुती बर्दाश्त न कंदो आहे मिटी बर्दाश्त बूट ते भी माण्हू न कंदो आहे पर दिल में ख़्याल कई त भला हाणे ॾिनी जो आहे अमराह त भला थोरो मोहड़े ते लायां चवे थो जीअं जो मिटी मुंहं जे भर में कयमि त अजीब ख़ुशबू मिटीअ मां आई मां पाणी पिया भला तव्हां दुरूद पढ़ी अजीज दोस्तों मिट्टी में अजीब खुशबू आई निहारे चवे तो मिट्टी ऐं वरी हेडी खुशबू हाणे पहिरीं जेका हकारत हुई ज़हन में निकिरी वई त मिट्टी त माण्हू बूट जे मथां बि बर्दाश्त कोन सघंदो आहे पर खुशबू अहिड़ी शइ आहे जो जंहिं बि शइ में ईंदी आहे फ़िलहाल त इंसान जे दिल ऐं दिमाग़ खे मुअत्तर करे छॾींदी आहे कहिड़ी शइ चओ खुशबू कहिड़ी शइ खुशबू खुशबू ख़बर थी कहिड़ी तुंहिंजे परफ्यूम जी बि खुशबू आहे लेकिन टेम्परेरी आहे अतुर जी भी खुशबू है आरज़िया गुलाब जी भी खुशबू है आरज़िया वह केड़ी खुशबू है जेका आरज़ी न होंदी है कदें भी ख़त्म कान थींदी है वह केड़ी खुशबू है जो वह यार जे प्यार जी खुशबू है वह यार जे प्यार जी खुशबू एड़ी खुशबू जो यार जो दीवानो यमन में वेठो काथे वेठो यार जो दीवानो यमन में वेठो महबूब मदीने जो ताजदार मदीने में वेही करे पंहिंजे यारन के चवे यमन दे निहारे मुझो मुस्तफ़ा थदड़ो साह भरे चवे ओ मां मुस्तफ़ा जा दीवानो मां मुस्तफ़ा के यमन मां रब जे कुर्ब जी खुशबू अची रही है काथे मदीनो काथे यमन तवज्जो कर काथे मदीनो काथे यमन सहाबा हैरत में या रसूल अल्लाह बच्चा कुर्बान करण वारा हिते वेठा हूं जानियो कुर्बान करण वारा हिते वेठा हूं घर कुर्बान करण वारा हिते वेठा हूं अल्लाह ताला कुर्बान कयो हिते वेठा हूं मक्को छडियो हिते वेठा हूं महबूब सब कुछ छडियो महबूब जे कदमन में वेठा हूं पर खुशबू वरी भी यमन खां अची रही है यमन को खुशबू आका फरमायो हाँ यमन को खुशबू आका वो यमन वारो हेडे कोन थो अचे छा हुजूर फरमायो त न हेडे कोन थो आई दीवाना गावक
ऐ दीवाना गौर कर, हे तुझे जेका दिल जे विच में दूरी आ इन के ख़त्म कर। न तो खां खुदा परे आ, न तो खां मुस्तफ़ा परे आ, परे तो असां पंहिंजे पाण खे पाण ही करे छॾियो आ। यमन वारे खे मुझो मदीने जो ताजदार, गुंबज़े खज़रा जो मालिक, मदीने तय्यबा में वेही करे उन जा हाल अहवाल रुगी न ॿुधाए रहियो आ, उन जो नालो बि ॿुधाए रहियो आ, उन जी ज़ात बि ॿुधाए रहियो आ, उन जी किरत बि ॿुधाए रहियो आ, उन जा अंदाज़ बि ॿुधाए रहियो आ, एतिरो बि ॿुधाए रहियो आ त हुन ते हेतिरी महिरबानी थी छा जे करे। सुभान अल्लाह। मां तव्हांजी ॻाल्हि ॿुधल आहे, मां उन ॻाल्हि खे छेड़िया नथो, मां पंहिंजे मौज़ू ते मोटंदुमि छो त वक़्तु महदूद आहे। नालो छा आहे? उवैस, कबीलो करन, पीउ जो नालो इमरान, कंदो छा आहे? ॾाचू चारींदो आहे। फारिग टाइम में ॾाचुनि चारण जो हुन जो मशग़लो आहे, जो हुन खे पंहिंजी हलाल जी रोज़ी कमाइण जे लाइ अल्लाह ज़रियो अता फ़रमायो आहे। असुलु हुन जो कमु कहिड़ो आहे जंहिंजे करे मदीने नथो अचे? मुंहिंजे आका फ़रमायो पंहिंजे मज़ूर जीजल अमड़ जी ख़िदमत कंदो आहे। छा कंदो आहे? अमड़ जी ख़िदमत। ॻाल्हायो, छा कंदो आहे? अमड़ जीजल जी ख़िदमत कंदो आहे। दीवानो एतिरो आहे जो मुंहिंजे महबूब जे प्यार में राति ॾींहुं रोंदो आहे। अमड़ खे चवंदो आहे, अम्मा इजाज़त ॾे त मदीने वञी महबूब जो दीदार करे अचां। मां चवंदी आहे, मां अकेलड़ी हाँ, कुराड़ी हाँ, नाचाक हाँ, ऐं उवैस तूं वेंदे त मुंहिंजो छा थींदो? अंदाज़ो लॻा वरी अमड़ जे कदमनि में वेही रहंदो आहे। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ चो त ख़ुशबू ये पाण ही पैदा न थींदी आहे। अफलाक से लाई जाती है, सीनों में छुपाई जाती है। इश्क और मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। अजीज़ा ने मन, यह मोहब्बत अल्लाह ताला जी अता है, जंहिंखे अता करे ॾिसण वारा त खोड़ हुया पर खटण वारा अण ॾिठे बि खटी विया। ज़िंदगी सॼी अबू जहल ॾिसंदो रहियो, सॼी ज़िंदगी अबू लहब ॾिसंदो रहियो, उतबो शेबो ॾिसंदो रहियो। हुया बि मके में, नंढा थी वॾा बि मके में थिया, पर के फारस खां आया यार खां कुर्ब खटी विया, के हबश मां आया, के किथां। बहरहाल ॻाल्हि घणी तवील न थी वञे। मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन दीवाने हिकिड़े ॾींहुं अमड़ खे चयो, अम्मा अॼु मुंहिंजो जिगर फाटी पवंदो जे मूंखे इजाज़त न ॾींदीअ, अॼु मुंहिंजो हाँ फाटी पवंदो, अॼु मां बेवस हाँ, अॼु मूंखे मोकल ॾे त महबूब जो दीदार करे जा। मां चयसि, जे अॼु एतिरी तोखे उण तुणा त हाणे ॻाल्हि ॿुध, वञ भले पर मोटण में देर न कजां। तसव्वुर त कर त एॾो दीवानो परवानो दीदार महबूब इमामुल अंबिया लाइ वञी रहियो आहे। मोकल जीजल अमड़ खां घुरे थो, जेसिताईं अम्मा मोकल न ॾिनी तेसिताईं ॻाल्हि तेसिताईं न वियो। तूं पाण ॾे गौर कर, घर को ॿाहिरि निकिरंदो हुई, अमड़ खां मोकिलाईंदो हुई या अमड़ निहारींदी रहंदी आहे त मन बचो मूंखां मोकिलाए, तूं मुंहुं मुबारक टेढ़ो करे निकिरी हलियो वेंदो हुई। ऐं मुसलमान, ए नौजवान यादि रखी छॾ, मां उहा कंहिंजी बोझी, अमड़ अमड़ा, अबो अबो आहे, यादि रखी छॾ। कमु नथो थिए न को परेशान न थी, कंहिं मुले ॾे वञी तावीज़ वठंदे छा मिलंदी? वञी कंहिंखां विर्द वज़ीफ़ो वरिते छा मिलंदी? कुझु कोन मिलंदी। जीजल अमड़ अथई न, कदमनि में चंबड़ी पओ, अचे चुमी ॾीस कदमनि खे, चयो जीजल कोन अथंदुसि जेसिताईं मूंखे कमु न कराए ॾींदी, ॾिस थिए थो या नथो थिए। अल्लाह अबो ॾिनो अथई चंबड़ी पओ कदमनि में, बाबा साईं कोन उथंदुसि, तुंहिंजे हूंदे मां काॾे वञा, बसि मूंखे ही कपिड़ो कराए ॾे। ॾिस जॾहिं अबड़े जे अबे अम्मा जे अंदरि मां उहा ताह निकिरे, ॾिस त रब तुंहिंजी क़बूल करे थो या नथो करे। पर गौर सां ॿुधजे, अबू अम्मा दुनिया छॾे विया अथई न, पोइ बि फ़िक्र न कर, दर पोइ बि बंदि कोन थी, पोइ बि दर बंदि कोन थई। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मिशका शरीफ जे अंदरि फरमायो, मन ज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, रुगी अबे अम्मा जे कब्र जी ज़ियारत करे बेड़ो पार थी। जै अबे अम्मा जे कब्र जी ज़ियारत कुल्ल यौम जुमुअतिन,
जेको शख्स हर जुमे जे दिहाड़े अबे अबा जे कब्र जी रुगो दीदार करे त गुनाह त विया हलिया कुतिब बर्रा नालो नेकन में लिखजी वयो। गाल घणी निकरी वई मोटा तो पोते त मुझे मदीने जे ताजदार के खुशबू अची रही आ। मदीने जे ताजदार के कहीं खुशबू अची रही आ तवज्जो त कर जुमले ने त गौर कर अच्छी खुशबू कहीं के रही आ जेके रब एड़ो खुशबूदार बनायो आ जेके रब एड़ो खुशबूदार बनायो आ। मक्को हुजे या मदीनो हुजे उहद हुजे या बदर हुजे खंदक हुजे या खैबर हुजे सहाबा के अगर महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात साम्हूं अखिन जाडो नजर न ईंदी ही त पुछण जी ज़रूरत कान हूंदी हुई। गलन जे मिट्टी के सुखंदा होया जह मिट्टी मां खुशबू ईंदी ही पक थी त पिरी हिन पासे पेरड़ा पाए हलिया वया। जह महबूब जे कदमन जी खुशबू गलन ऐं घटिन मां अचे उन मुझे मुस्तफ़ा ऐलान फरमायो त मां मुस्तफ़ा के खुशबू अची रही है रब जे कुर्ब जी। ऐं कंहिंजे लाइ फरमायो जो जेको जीजल अमड़ जो दीवानो हो कंहिंजे लाइ फरमायो जेको जीजल अमड़ जो दीवानो हुयो परवानो हुयो मस्तानो हुयो। बस आखिरी जुमलो चवा अमड़ चेस वञ पर जे पुनल न हुजन त वेह जा न जल्द मोटी अचिजा मुंहिंजो केर आ। सॼी तैयारी करे रखी निकिरी दाऊ तो करे मुंहिंजा महबूब हाणे पार त 3 साल थिया आहिनि सिकंदे अॼु त पुनल को दीदार करा। हर शइ में रंग हूंदो आहे हर शइ में हिकमत होंदी आ। मुसलमान तोखे समझ में अचे या न अचे मदीने तैयब में पहुतो महबूब कोनन के खबर पई त महबूब कोनन के चवे तो भला महबूब कोनन का हिकड़ी एड़ी शय त दिसी वना का महबूब जे वेहण जी जाय दिसा को महबूब जे पीण जो प्यालड़ो दिसा का हिकड़ी शय त दिसा जेडी मल उहा दिसी करे मोटे थो अमड़ वट पहुतो त ज़ारो कतार रोए थो। अम्मा चे थी त सदाई रोदे है अज महबूब जो दीदार करे मोटियो हुई अज भी रोई थो चवे तो अम्मा अम्मा रोआ इन करे थो जो अज बिना दीदार जे मोटी आयो हा। बच्चा बिना दीदार जे छो मोटे अम्मा तो जीजल अमड़ जो हुक्म कयो त तरस जा न एकड़े पासे इश्क मजबूर कयो त जी त महबूब जे दीदार ला सालन का सिक्की रहो हुई दीदार करे पो मोट पर एकड़े पासे तो जीजल अमड़ जो वो हुक्म मुझे कनन में आवाज नहीं रहो हो। ऐ उवैस खुदा राजी थी वयो मदीने वारो परचा दी दो मदीने वारो राजी थी वयो त जीजल अमड़ परचा दी दी पर जे जीजल अमड़ नाराज थी गई तो तोखे केर भी कोन परचा दी दो जेसि ताईं पाण न परचे। मुझी जीजल अम्मा वो इन करे मोटी आयो हाँ अमड़ रोई चवेसी ऐ उवैस जे करे तो अज एडी कुर्बानी नहीं मोटी आयो हुई त अज तुझी जीजल भी तोखे खाली कान थी छड़े हथ राखणी चवे थी ओ मुझा मौला पूरी कायनात तुझे महबूब इमामुल अंबिया जी तारीफ करे मुझा मौला मां अमड़ हाँ उवैस जी मुझी दुआ कबूल कर एक दफो तुझो महबूब मुझे बचड़े जी तारीफ करे त क़यामत ताईं तारीफ हलंदी रहे। तू अमड़ वारो कोन थी सघी हाँ इन करे मुझा दोस्त अजीज अबे अम्मा जी इज्जत भी कंदासी अदब भी कंदासी चो इंशाअल्लाह ताला वरी चो इंशाअल्लाह ताला। हाणे मां मोटा थो सुभान अल्लाह दुरूद तो गाल वधंदी आई दुरूद तो गाल वधंदी आई। इते कन में कुछ डी अग में प्रोग्राम होयो मुझो कोट बहादुर में उते कुछ गालियों दोस्तन साथी हूँ दोस्तन याद पे जारियों पर हाणे मां पांजे सिस्टम जे तहत तो अला अल्लाह जे कुरान जी आयत करीमा एक तिलावत कई थम 3 पारे मां वो आयत करीमा तिलावत किया। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम। बेनियाज रब फरमायो कयामत
रहमत जे दिहाड़े मां अल्लाह तो खां सवाल कंदुस बेनियाज रब तो खां सवाल कंदो छाजे बारे में सवाल कंदो मुझे बेनियाज रब फरमायो मां अल्लाह पांजे नेमतुन जे बारे में तो खां सवाल कंदुस छाजे बारे में गलायो छाजे बारे में नेमतुन जे बारे में तुझी असांजी सोच वजी अंबन ते पहुती डाढ़ुन नारगिन ते पहुती छो त पेट मिठड़ो आ न रात डी था खाऊं भुलियलाही बेनियाज रब जी ज़ात तोखे अंब नहीं डाढ़ुन जो कोन बुधाए रहियो आ ये त सब को खाराइंदो आ मिट के खाराइंदो आ दोस्त दोस्त के खाराइंदो आ कदे त खतवन ते भी माण्हू प्लेटूं भरे खाराए छॾींदा हन अल्लाह तोखां इन्हनि जो न पुछंदो त अंब घणा खाधई सूप घणा खाधई केला खाधई या कोन खाधई मुंहिंजो बेनियाज रब जंहिं नेमत उज़्मा जो जिक्र करे रहियो आ मुंहिंजो करीम रब फरमाए रहियो आ मां अल्लाह सवाल कंदो मैं त मां रब तोखे ज़िंदगी ॾिनी मां अल्लाह तोखे अकुल ॾिनो मां अल्लाह तोखे समझ ॾिनी मां अल्लाह जी ज़ात बाबरकात तोखे दिमाग़ ॾिनो इल्म भी ॾिनो सब कुछ ॾिनो मुंहिंजो रब फरमाए थो पुछंदो मई ॾे ख़बर उन इल्म जे हूंदे ज़िंदगीअ जे हूंदे मुझे महबूब मुस्तफ़ा के सुञातई या कोन सुञातई छा जो सवाल थींदो गाला केड़ी नेमत जो नेमत उज़्मा वह नेमत उज़्मा केड़ी आ जो ज़ात मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम छा चयो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वरी वरी जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हाने मां पांजे मंजिल जे तरफ वाला थोड़ो तवज्जो कजा महबूब जो नालो आयो हर मानू चयो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम छाजे करे जो इन करे अल्लाह जो नबी आ अल्लाह जो रसूल ई आहे या न ॻाल्हायो आहे या न हाणे तवज्जो कर अल्लाह जो नबी आ अल्लाह जो रसूल आ अगर इन करे चवी थो तवज्जो कजा हाणे जुमला बा हिक खां हिक कम वारो चवंदो हलंदुम अगर इन करे थो चवी त सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन करे थो चवा त मुंहिंजो मुस्तफ़ा अल्लाह जो नबी आ मुंहिंजो मुस्तफ़ा अल्लाह जो रसूल आ त पोइ मां तोखां सवाल थो कयां जवाब दे हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो नबी ऐं रसूल आहे या नाहे जवाब दियो आहे या नाहे आहे त पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम चवंदे या सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम चवंदे जवाब दे छा चवंदे हज़रत मूसा अलैहिस्सलाम तो चवी अल्लाह जो नबी आ उलुल अज़म पैगंबर आ ईसा अलैहिस्सलाम तो चवी अल्लाह जो नबी आ इब्राहिम अलैहिस्सलाम तो चवी अल्लाह जो नबी आ मुंहिंजा दोस्त नूह अलैहिस्सलाम तो चवी अल्लाह जो नबी आ आदम अलैहिस्सलाम तो चवी अल्लाह जो नबी आ नबी त उहे भी सुहिणा आहिनि मासूम त उहे भी सुहिणा आहिनि मगर फ़क़त अलैहिस्सलाम तो चवी उहो राज़ कहिड़ो आ जो जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो नालो इंदो आ अलैहिस्सलाम न पर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम चवंदो आ सुभान अल्लाह राज़ तां पर्दो झट कोन खणबो आ राज़ के राज़ में हलण ॾीबो आ तवज्जो कजा न रुगी अंबिया के तू अलैहिस्सलाम तो चवी पर जे मां तो का पुछां त जिब्राइल के छा चवंदो आ गला छा चवंदो आ अहम गाल जे तरफ वठी पियो हलां जिब्राइल के भी चवंदो आ त जिब्राइल अलैहिस्सलाम मीकाईल अलैहिस्सलाम इज़राइल अलैहिस्सलाम इसराफील अलैहिस्सलाम जरा मुखे जवाब त दे अंबिया सूरत बशरिया में
में उहैब अलैहिस्सलाम, मलाइक सूरत नूरानी में उहैब अलैहिस्सलाम। तवज्जह रहे जेके सूरत इंसानी में आया उन्होंने 1,24,000 हिक नबी खां सवा उन्होंने के भी चवी त अलैहिस्सलाम। जेके सूरत नूरानियत में आया उन्होंने के भी चवी अलैहिस्सलाम। मां तोखा तो पुछा त मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ला अज ॾींहं ताईं कायनात जो को हिकड़ो मुअर्रिफ ॾेखार या कायनात जो को हिकड़ो माण्हू ॾेखार जंहिं चयो जे मुहम्मद अलैहिस्सलाम। अगर कंहिं मुअर्रिख न लिखियो आ, अगर कंहिं ज़ुबान सां न चयो आ त ॿुधाए त छाजे करे न चयो आहे। रुॻी सुभान अल्लाह न समझण जी ॻाल्हि आहे, समझण जी कोशिश कयो। अञा थोड़ो अॻिते अचां, एंड ते हली पोइ वरी तोखे पोइ हिते मोटाईंदो। अज़ीज़ान मन जॾहिं आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ते तमाम अंबिया बशरी सूरत में आया उन्हनि खे अलैहिस्सलाम चयोसीं। तमाम फरिश्तन जा सरदार नूरानी मलाइक नूरी सूरत में आया उन्हनि खे भी अलैहिस्सलाम चयोसीं। पर जॾहिं महबूब मुस्तफ़ा जो ज़िक्र आयो त अलैहिस्सलाम न सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम चयोसीं। हाणे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ भला इते ही थोड़ो खोले पो अगते हला। तू महबूब मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बशरियत जो इनकार भी नथो करे सगी, नूरानियत जो इनकार भी नथो करे सगी। मुझे मुस्तफ़ा जी बशरियत भी हक्का, मुझे मुस्तफ़ा जी नूरानियत भी हक्का। जे लतीफ़ सरकार राज में हिकड़ी गाल चई त रोज़ा नमाज पिण चंगो कम, पर अञा की बियो फहम जैसा पसी पिरी खे। मुझे मुस्तफ़ा जी बशरियत भी हक्का, नूरानियत भी हक्का। चई दे त मुझे मुस्तफ़ा जी बशरियत भी बेमिसाला, नूरानियत भी बेमिसाला। पर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे विच में वो अञा कहिड़ो राज आ जो इन राज जी ख़बर उन महल पईया, इन राज जी ख़बर उन महल पईया जॾहिं बशरियत रुकजी वैया, नूरानियत रुकजी वैया। जॾहिं नूरानियत जे सरदार चयो जेकॾहिं मां ज़रो मथे हलंदुसि त जली ख़ाक थी वेंदुसि। ख़बर पई त मुंहिंजे मुस्तफ़ा जी हक़ीक़त अञा का अल्लाह निराली बनाए छॾी आहे। दिल वॾी हुजे त हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाई, सुभान अल्लाह। वॾी दिल खपे। अगर वॾी दिल हुजे त अलैहिस्सलाम कंहिंखे चइबो आहे, चओ अंबिया खे। ॻाल्हि ॻाल्हि कंहिंखे चइबो आहे, अंबिया खे। दिलबर अलीअ जो महा दीवानो, शेर खुदा जो हम परवानो। चो त सजन साईं जो फ़कीर असां सूफ़ी आहियूं। असां सूफ़िन जो अंदाज़ ही पंहिंजो आहे, दुनिया जी परवाह न हूंदी। इमाम हसन ऐं इमाम हुसैन भला उन्हनि जे लाइ छा चवंदे, अलैहिस्सलाम चवंदे या रज़ियल्लाहु अन्हुम चवंदे या वरी तू रहमतुल्लाहि अलैहि चवंदे। भिरिया वारा ॻाल्हाए त जो मां ॿुधण थो चाहियां। ख़बर त मूंखे बि पवे त सॼी ज़िंदगी जो गुज़ारी अथव जलसन में जुलूसन में त तव्हां अॼु ॾींहं ताईं इश्क जी चाठड़ी केतिरी मथे चढ़िया हो। मां तव्हां सभिनी खां पुछां थो, इमाम हसन ऐं हुसैन जे लाइ छा चवंदव? अलैहिस्सलाम। ॻाल्हायो, ॾिजो छो था? कंहिंजे दिलि जे मथां कंहिंजो तो धाड़ो लॻंदो छा? याद रखी छॾ, जेकॾहिं तूं पंहिंजे दिल जो इज़हार भी न कंदे त पोइ अंदरि घुटे घुटे पाण खे मारे छॾींदे। पाण खे घुट न, तुंहिंजे नियत खे ॾिसण वारो मुंहिंजो बेनियाज़ रब मौजूद आहे। दिल जी ॻाल्हि करे छा चवंदे? अलैहिस्सलाम। ॿ टे चवनि था अलैहिस्सलाम, भला ॿिया रज़ियल्लाहु अन्हु चवंदा हूंदा ईअं। पर मां अञा का ॿी ॻाल्हि थो चवां,
मां अञा का बी गाल न पुट तू अञा हेठ रही तरस तवज्जो कजो अब अहम जुमलो तो बुधाया इंशाअल्लाह ताला शायद दाहरी जड़ो दाना भर में बैठो शायर जिंदगी में उन भी न बुधो होंदो इंशाअल्लाह जी एकड़ो ही जुमलो भिरिया वरन पलाए पाए छडियो तो जिंदगी भर याद कंदा ता हा सजन साईं जो दीवानो आयो हो कुछ बुधायो अजीज़ान मन तमाम अंबिया अलैहिस्सलाम मां तवा का सवाल तो कया तमाम सहाबा रदियल्लाहु अन्हु चई छडियो भला तमाम सहाबा रदियल्लाहु अन्हु तमाम औलिया अल्लाह रहमतुल्लाह अलैहि मुजा दोस्त अजीज मां एकड़ो सवाल तो का पूछा छा सोची समझी जवाब ॾिजा ई मुमकिन आहे अलैहिस्सलाम मुक़तदी हुजे रदियल्लाहु अन्हु या रहमतुल्लाह अलैहि अग्या इमाम हुजे छा इहा नमाज थींदी या कान थींदी जवाब ॾियो गुम थी वियो न इहो ई त मज़ो आहे इहो ई त मज़ो आहे हिकिड़ो ई भिरिया सिटी वारो हे जुमलो सजन साईं जे फ़क़ीर जो अॼु पले पाए सोना थी निकिरी वञो छा चयूं त जेकॾहिं रदियल्लाहु अन्हु अॻियां हुजे अलैहिस्सलाम पोयां बीठो हुजे त नमाज़ थींदी थोड़ो छो त रदियल्लाहु अन्हु सहाबा जो शान अलैहिस्सलाम अंबिया जो गल गल अलैहिस्सलाम के जो मकाम अंबिया जो मकाम भला जे हेठ लहो भला जे हेठ लहो इमामन ते अचो अल्लाह अल्लाह गाल झट में खुली वे मुखो मां अर्ज कंदो हला ए दोस्त शायद खान दाहरी गौर सां बुध ए मुजा प्रिया सिटी जा दोस्तो मुझे महबूब मुस्तफा जे बचड़न जे ला जदहि भी जुबान खोली सोची समझी पो खोल जा महबूब जे यारन ला जुबान खोली तदह भी सोची समझी पो खोल जा मुझे मुस्तफा जे बचड़न ला जुबान खोली तदह भी सोची समझी पो खोल जा हाने मां खोलिया तो राज के उहो वक्त ईंदो जॾहिं हिन दुनिया ते इमाम महदी ऐलान कंदो केर ऐलान कंदो इमाम महदी गला केर ऐलान कंदो हाने बुधायो उन्हें के अलैहिस्सलाम चवंदो या रदियल्लाहु अन्हु चवंदो या रहमतुल्लाह अलैहि चवंदो छा ॻाल्हायो न चुप थी वियो अजीज़ान मन जरा गौर कर जने अलैहिस्सलाम भला तव्हांजे चवण मुताबिक जने अलैहिस्सलाम 4-5 हुजन त इमामत जो कंहिंखे हक़ आहे जेको उम्र में वॾो हुजे नेकीअ में थोड़ो झझो हुजे सच चो न जेको उम्र में वॾो हुजे नेकीअ में थोड़ो झझो हुजे अज़ीज़ान मन इल्म जे हमाल वाले सां कमाल वारो हुजे हाणे ॻाल्हि घणी कोन थो वधाया यको तव्हां के सस्पेंशन में कोन थो रखां ॻाल्हि खे मां क्लोज कंदे अचां इमाम महदी दुनिया ते ईंदो हज़रत ईसा भी ईंदो या कोन ईंदो जवाब दियो हज़रत ईसा भी ईंदो या कोन ईंदो जने हज़रत ईसा भी ईंदो हज़रत इमाम महदी भी हूंदो मुझा दोस्त अजीज टाइम नमाज जो हूंदो हाने खुद फैसलो करे बुधा त मुसल्ले ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम इमाम थी नमाज पढ़ाइंदो या महदी सही नमाज पढ़ाइंदो जवाब दे केर पढ़ाइंदो जवाब दियो सब चुप थी वियो न कन खोलियो मुझे मुस्तफा जे बचड़न जे निस्बत दे निहारियो हालांकि महदी सही इमाम महदी सही हज़रत ईसा अलैहिस्सलाम के आफर भी कंदो इन मुसल्ले ते अचो पर मुझो सोनो ईसा अलैहिस्सलाम मुझे महबूब मुस्तफा सा निस्बती प्यार कंदो खुद मुसल्ले ते को नबी हंदो अलैहिस्सलाम पोया थी करे मुझे मुस्तफा जे बचड़े के आदो बिहारी दो
जॾहिं अलैहिस्सलाम पोयां बीठो हुजे ॿुधाए त अॻियां पीहण वारे खे छा चइबो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं तोखे थोरो जेकॾहिं तोखे इन करे ही जुमिलो चयमि जो कुझु माण्हुनि जे दिमाग़ में अजीब फतूर पैदा थींदो आहे। इमाम हसन अलैहिस्सलाम छो था चओ, इमाम हुसैन अलैहिस्सलाम छो था चओ, उन्हनि खे त मां चवण जे लाइ चवां थो ईअं न चओ। इमाम हसन अलैहिस्सलाम नंढो लक़ब आहे, उन्हनि जो हक़ अञा बि वॾो लक़ब आहे। छो त आबे ज़मज़म जो जेकॾहिं लीटर मौजूद हुजे, आबे ज़मज़म जो लीटर मौजूद हुजे, उन मां जेकॾहिं हिकिड़ो कतरो अलॻि कंदे त उनखे आबे ज़मज़म चवंदे या पाणी छॾींदे जवाब दे आबे ज़मज़म छा छॾींदे। करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फातिमा तो बिदअतुम मिन्नी, मुंहिंजी बतूल फातिमा मां मुस्तफ़ा जे जिस्म जो टुकड़ो आहे। गाला गाला छा है आई है ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आस्ते आस्ते ॿुधाए वियो सही तुंहिंजे मथों मथों ॻाल्हि गुज़री वई। अज़ीज़ाने मन अज़ीज़ाने मन अज़ीज़ाने मन, हर फ़िरके वारे खे कहिड़े बि फ़िरके वारो आहे उनखे वञणो जन्नत में आहे, मंज़िल सभिनी जी जन्नत आहे, लेकिन जन्नत खे वरी रब कंहिंजी मंज़िल बनायो आहे। जन्नत किथों मिलंदी, इहे ॾाढियूं अजीब अजीब ॻाल्हियूं थी वेंदियूं। बसि मां तोखे इते गुजारत बि हलकड़ो पर्दो लाहे तोखे ॻाल्हि ॿुधाई त यादि रखी छॾ मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़नि सां निस्बत मज़बूत रख ऐं मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे यारनि सां बि निस्बत मज़बूत रख, तुंहिंजा ॿई जान ठही वेंदा। पहिरीं मुझे महबूब जे बचड़े जी निस्बत ॿुधाई में दिल ठरी हाणे क़ुरान मां वरी महबूब जे यार जी निस्बत ॿुधाई ॻाल्हाईंदुसि क़ुरान मां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे दरबार में दुआ घुरी, कहीं घुरी ॻाल्हायो तव्हांजी थधाई ॾिसी मुंहिंजे ख्याल में मूंखे जल्द दुआ घुरणी पवंदी, लॻे थो त मां मथी लेवल ते हली वियो, मूंखे एतिरो मथे न वञणु घुरिजे। हा मूं सोचियो शायदि विरिया जा माण्हू घणा होशियार आहिनि, घणा ज़हीन आहिनि, इल्मी ॻाल्हियुनि जा शौक़ीन आहिनि, पर लॻे थो त न हिते मूंखे ॿ शेर पढ़णा पवंदा ऐं वरी हेठी लेवल वठणी पवंदी। बहरहाल आख़िरी जुमिलो चवां थो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे दरबार में दुआ घुरी रहियो आहे। कहिड़ी दुआ घुरी रहियो आहे, छो त सजण साईं जो ग़ुलाम सिंध जे कुंड कुड़छ में शहरन में बहरन में जंगलन में जबलन में हलन वारो आहे। अल्लाह ताला जे प्यारे नबी दुआ घुरी चवे तो रब्बि श्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ्क़हू क़ौली। अॻियां छा थो चवे वजअल ली वज़ीरम मिन अहली हारून अखी। पहिरीं दुआ तो घुरे मौला मुझे सीने के खोल, हो मुझा मौला मुझे जुबान में जेका तकलीफ़ आहे गंढ वग़ैरह उनखे ख़त्म कर मुझा मौला। वरी दुआ तो घुरे मुझा मौला मूंखे को मददगार दे, वज़ीर दे, केर दे जो केर दे मौला मूंखे वज़ीर दे। ऐं इहे भी चवे तो वज़ीर दे पर हुजे मुझे खानदान मां, इहे चई वरी करे चवे तो मौला मूंखे वज़ीर दे पर मुझो भा हारून वज़ीर दे। हज़रत मूसा रब खां दुआ घुरी डिमांड करे रहियो आहे, मगर मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुरसुकून खामोश वेठा आहिनि। अल्लाह ऐलान पियो करे वकुल ओ मुझा महबूब अज लबड़ा चोर, ओ मुझा महबूब मुस्तफ़ा जी मुझा करीम रब मुझा हबीब अज पंहिंजा लबड़ा चोर। मौला छा चोरिया, रब चवे तो हबीब अज लबड़ा चोरे चो कुर रब अदखिलनी मुदखल सिद्क़िन व अखरिजनी मुखरज सिद्क़िन वजअल ली मिन लदुनका सुल्तानन नसीरा।
मुझा करीम रब मुझी दुआ कबूल कर। सोने मूसा कलीमुल्लाह चयो मुझे मुस्तफ़ा के मुझे रब फरमायो महबूबा मां अल्लाह का दुआ कर तो ओ मुझा करीम रब मक्के मां मुझे निकरण के भी सलामती वारो बना, मदीने में पहुंचण के भी सलामती वारो बना, मदीने में निकरण के भी सलामती वारो बना, वरी मक्के में पहुंचण के भी सलामती वारो बना। वजअली रब तो चवे मुस्तफ़ा के त हीअं चओ वजअली मिल्लदुनक सुल्तानन नसीरा। करीम रब पंहिंजे पाण वटा मुखे वजीर न पर नसीर अता फरमा। काल समझ में आई? मूसा कलीमुल्लाह घुरियो नालो वठी आका करीम के रब फरमा महबूब तू मां अल्लाह जे मथों छॾे दे। मां रब के चयो मौला पंहिंजे कुदरत सां पंहिंजे कुदरत मां वजीर न नसीर अता फरमा, मददगार अता फरमा, बाह बेली अता फरमा। या कदे दुआ जी महला चो हिजरत जी रात बेनियाज़ रब पंहिंजे कुदरत सां पंहिंजे तरफ खां पंहिंजे यार के हिकड़ो न पर नसीर अता फरमाया। हिकड़ो बिस्तरे ते आराम करण वारो आ, बियो गार ताईं गॾु हलण वारो आ। अल्लाह अल्लाह। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाणे मां हेठि थो लहां, मां घणो मथे चढ़ी वियुसि, इन करे तोखे ॿुधायुमि त कुझु उहे मददूं आहिनि जेके रब पंहिंजे तरफ़ खां पाण कयूं आहिनि। उन मदद सां प्यार कर, उन मदद जो इक़रार कर त रब तुंहिंजो बेड़ो पार करे छॾींदो। चओ इंशाअल्लाह ताला, चओ इंशाअल्लाह ताला। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वाइदो करे आयोसि मां कोट बहादुर में वाइदो करे आयोसि दोस्तन सां, बस उहा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि करे कलाक पूरो थियो फ़क़ीर पंहिंजी जॻह छॾींदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तुंहिंजो घणो टाइम वठी तोखे परेशान न कबो। कहिड़ी ॻाल्हि करे आयोसि? केतिरनि किताबनि जा हवाला ॾियां, केतिरनि किताबनि जा हवाला ॾियण जे बजाय उन जवाननि जा नाला वठण जे बजाय ॻाल्हि ॿुधी अथई। अॼु ॻाल्हि खे मां थोरो खोलींदुसि। कहिड़ी ॻाल्हि ॿुधी थई त मौला कायनात छा फरमायो? 30 सिपारन जो इल्म कुरान में, कुरान जो इल्म सूरह गाला गाला कुरान जो इल्म सूरह फातिहा में, वरी जो सूरह फातिहा में, सूरह फातिहा जो इल्म चो सूरह फातिहा जो इल्म बिस्मिल्लाह में, बिस्मिल्लाह जो इल्म बे में, ऐं बा जो इल्म सजो टुबके में टुबको केरा मालिकन फरमायो उहा मां अली अजीज़ा। सुभान अल्लाह। खोलिया नाराज़ खे या न? हां साईं। इन बाजेला सोने अली इए छो चयो? छो त एस तो ही त सभनी बुधो आ त इया गाल आई आ, मगर इन गथी के कह खोलियो कोने। या बा कने का शुरू थिया अजीजा ने मंजरा गौर कर। कायनात बाद में थिया आलम अरवाह में, आलम अरवाह में तमाम अंबिया जे पाक अरवाहन सा मुझे बेनियाज रब जने पहरो खिताब कयो अल्लाह जे ज़ात बाबरकात आलम अरवाह में अंबिया सा खिताब कयो अलस्तु बिरब्बिकुम जेको अल्लाह जे ज़ात जुमलो इरशाद फरमायो उन जे मुंड वारो हरफ छा है? थोड़ो गालायो मां भुलजी पियो हां, बस मुखे एतरो मथे न वणो हो, मां ॾाढो ग़लत बहरहाल गाल पूरी कयां। अलस्तु बिरब्बिकुम अलिफसा अल्लाह, अलिफसा अल्लाह। इन जुमले जे मुंहिंजा दोस्त अजीज आलम अरवाह में पंहिंजे अंबिया के खिताब कयो जेको पहिरो खिताब आलम अरवाह में अल्लाह फरमायो आहे। उन जो पहिरो हरफ अलिफा, पहिरो हरफ
अलिफा अल्लाह जा इसमें सिफाती के तराबी इसम ज़ाती हिकड़ो अल्लाह उन जो पहिरो हरफ भी अलिफा पर जदे कुरान दे निहार त कुरान करीम जी इब्तिदा अलिफ सां न पर बे सां मौजूद आ। इन बे में केड़ो राज आ, इन बे में केड़ो राज आ। अल्लाह जी ज़ात फरमायो अलस्तु बिरब्बिकुम। बुधो तो कुरान में उलमा जे वातो त तमाम आलम अरवाह में अंबिया जवाब मिलंदो त अंबिया जवाब दिनो पर हकीकत इए नाहे। हकीकत इए त पहिरी इमाम जवाब दिनो बाद में मुक्तदिन जवाब दिनो। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जवाब दिनो भला हाओ मुझा करीम रब तू ही असा जो परवरदिगार ही। मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक जुबान मान छो त आलम अरवाह जे अंदर हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन पाक रूह मां निकतल जवाब मां पहिरी बा निकती अल्लाह के यार जे उन पहरे कलाम सा एतरो त प्यारा जो अल्लाह पंहिंजे कलाम जे अलिफ सा कुरान जी इब्तिदा न कई पर महबूब जे बा सा कुरान जी इब्तिदा करे छड़ी। अंदाजो लगा यार के यार सा प्यार केतरो अजीजा ने मन मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जने हबीबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के मेराज जे रात सिदरतुल मुंतहा ते महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पहुंचा। जिब्राइल भी उते बीठो मुझा दोस्त अजीज जिब्राइल एतरो त जवाब दई छडियो त लहु तनौ तो अन मिलत अल्लाह तरफ तो या रसूल अल्लाह पर हेडे गौर कर इहो जुमलो केडी मल जिब्राइल चयो जेडी मल मुझे महबूब दे निहारे जिब्राइल चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दफो मुझा महबूब जमीन ते वेही करे तवा पांजे प्यारे यार अबू बकर के चयो हो या अबा बकरन लम यारिफनी हकीकतन गैर रब्बी। ए अबू बकर मां मुस्तफा जे हकीकत के मुझे रब का सवा कोई न तो सुजाने। जिब्रील तो जवे महबूब अज भला पाजे हकीकत जो पर्दो त खड़ो मुझे मुस्तफा निहारे चयो जिब्रील तू भी चवंदो होई जमीन ते जदे मां मुस्तफा तो के फरमायो जिब्रील पाजे थोड़ो परन खे त ट्रेड जवाब न या रसूल अल्लाह एकड़ो पर ट्रेडी दुस सतन जमीनन जे मथा चे विंदो ए जमीन ढक जी विंदियो ए जमीन थोरी थी विंदी मुझे परन जी कुशादगी वडिया जदे जमीन का मथे हो जा हबीब पोए कंदस मुझे मुस्तफा फरमायो जिब्रील अज फर्श ते भी नहीं अर्श ते भी नहीं अर्शन का मथे है अज त भला पंजे अल्लाह जे दिनल ताकत जो मुजाहिरो देखार मां मुस्तफा दिसण तो चाहा। जिब्राइल तमाम पंजा नूरानी पर खोलिया सतन जमीन ते छाए जी वया आसमान ते छाए जी वया मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम निहारे जदे मुरकियो त जिब्राइल केड़ो जवाब दिनो गौर कर निहारे चवे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह मुके हेदा वदा परता फरमाया रब हेदी मुके कुवत अता फरमाई पर खोली दो विस चैनी पासन खा मशरक दिठम मुझा पर पूरा थी व्या पर मुझे मुस्तफा जी जात अलग बीठी हुई। मगरब निहारे मुझा पर पूरा थिया पर मुझे महबूब जी जात अलग मशरक मगरब शुमाल जुनूब फर्श अर्श चारई पासा दिठन मुझा सोहना आका मुझे परन जी वसअत खत्म थी वई पर मुझे मुस्तफा जी जात न मुझे परन का अलग निराली बीठी हुई यानी मुझे परन में तेरी ताकत न हुई जो जाते मुस्तफा जो इहातो करे सगन या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बस हाने मां महबूबन जे दरबार में अर्ज तो कया आका अल्लाह जे दरबार में मुझे ला इहा दुआ वठो मुझे ला इहा इजाजत वठो त जदे क़यामत
क़यामत जो ॾींहुं हुजे, नफ़्सा नफ़्सी जो आलम हुजे, जहन्नम ऐं जन्नत जे विच में पुलिस रात हुजे, वार खां सनी हुजे, तलवार खां तिखी हुजे, या रसूल अल्लाह जिब्राइल जा पर हुजन मथों गुज़रण वारी उम्मत तो मुस्तफ़ा जी हुजे। जरा गौर त कर, जरा गौर त कर, केर दुआ घुराए रहियो आहे जेको मलाइकन जो भी सरदार। यो तुझो कमाल आ, मुझो कमाल आ, या मदीने वारे जो कमाल आ? कंहिंजो कमाल? अज़ीज़न जॾहिं पंहिंजे ऐबन ॾे ॾिसंदासीं, गुनाहनि ॾे ॾिसंदासीं, हाल ॾे निहारींदासीं त कोई न लहणो, पर जॾहिं मदीने ॾे ॾिसंदासीं त को मटु ई असांजो न आहे। अज़ीज़न मन गुनाहनि जा अंबार खणी वेठा आहियूं, लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने जो ताजदार वेठो आहे। अञा जुमिले खे थोरो खोलिया, अञा जुमिले खे थोरो खोलिया। मूंखे सोची सम्झी बिरिया वारा हाणे हेठि लथो आहे, भला हेठी लेवल ते जवाब ॾे। जिब्राइल जो कम, आसमानी मलाइकन जो कम, जिब्राइल सभिनी जो सरदार आहे। उन जिब्राइल जो कम अल्लाह जी रज़ा या मुस्तफ़ा जी रज़ा? इहो बि जवाब न ॾींदो। ॾाढी तकड़ी जमायत हूंदी आहे हीअ, जिथे जिथे प्रोग्रामनि में सहकारी साहब ईंदा त ठका वधनि। अॼु सफ़ा चुप आहियो। अज़ीज़ा ने मन तवज्जो कयो, भला माई तो बगालियूं ॿुधाए वठां। जिब्राइल जो कम मलाइकन जो कहिड़ो हूंदो आहे? व इम मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तस्बीहुहुम, भले इएं चवां व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक। मलाइकन जो कम हुई अल्लाह जी हमदो सना हूंदी आहे, ज़िक्र अज़कार हूंदी आहे, तस्बीह तहलील हूंदी आहे, अल्लाह जे ज़िक्र जे मस्तीअ मौज में हूंदा आहिनि। ज़रा गौर कर, उन्हनि जे ज़िंदगी जो मक़सद ई रज़ाए ख़ुदा है। लेकिन अॼु मेराज जे रात जिब्राइल जो मक़सद रज़ाए ख़ुदा न है, मगर रज़ाए मुस्तफ़ा बणिजी रहियो आहे। न सम्झे त अञा खोलिया। मुझे मुस्तफ़ा फरमायो, हल हाजत कया जिब्राइल, ऐ जिब्राइल को कम थई त ॿुधाए। मां तोखां तो पुछां, जिब्राइल हो साॻियो आहे जेको सदाईं अल्लाह जे रहमतुनि जे छांव में हूंदो आहे, अंबिया ॾे पैगाम खणींदो आहे, उहो ई आहे या मेराज जे राति मटिजी वियो? जवाब ॾे। साॻियो ई आहे। जिब्राइल साॻियो आहे, बेनियाज़ रब जे दरबार जे रहमतुनि में रहण वारो जिब्राइल। लेकिन अॼु राति जिब्राइल ईअं कोन थो चवे, जुमिले ॾे गौर कजा। जिब्राइल ईअं कोन थो चवे त हस्बी अल्लाह, जिब्राइल ईअं कोन चयो त सोना मुस्तफ़ा मुंहिंजे लाइ मुंहिंजो अल्लाह काफ़ी आहे। जिब्राइल ईअं कोन चयो, छो त जिब्राइल खे ख़बर आहे जेकॾहिं अल्लाह खे राज़ी करणो आहे त मुस्तफ़ा खे राज़ी करणो आहे। जे महबूब मुस्तफ़ा खे राज़ी करणो आहे त हुन जे उम्मत जी ग़ुलामीअ जो ऐलान करणो आहे। 3 नंबर ते, जेकॾहिं अल्लाह जे महबूब जी मदद वठण जाइज़ न हुजे हां त जिब्राइल छो वठे? तवज्जो कर, जॾहिं जिब्राइल के मुझे करीम मुस्तफ़ा जी मदद जी ज़रूरत पई आहे, तूं असां त किना को जड़ा महबूब जे मदद खां सवा को सहारो ई, हुज़ूर जे शफ़ाअत खां सवा ॿियो आसिरो ई कोन्हे को। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं इन मंज़िल ते पहुची करे गौर कयोसीं त मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिब्राइल खे जो फरमायो, हल हाजत कया जिब्राइल, छाजे करे फरमायो? हिकु ही बि आशिकनो शाकन लिखियो त जॾहिं निमरूद हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह खे यानी मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे ॾाॾे यानी जद्दे अमजद खे जॾहिं उन बाहि जे आड़ाह में उछलाइण जो हुक्म ॾिनो, उछलाए चुको, अञा बाहि ऐं दरमियान में
उछलाण वारी जगह जे दरमियान में हजरत इब्राहिम अची रहियो आहे त जिब्राइल डोड़ंदो थो अचे सोना खलील वॾी बाहि जो आड़ा हुआ अॼु मुंहिंजे लाइ का ख़िदमत हुजे अॼु को मुंहिंजे लाइ हुकुम हुजे अॼु का मुंहिंजे मदद जी ज़रूरत हुजे त जिब्राइल हाज़िर आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे ॾाॾे जिब्राइल खे ईअं कोन चयो ओ जिब्राइल मुंहिंजी मदद कर मुंहिंजे महबूब जे ॾाॾे चयो ओ जिब्राइल रस्ते मां निकिरी वञ मां ॼाणा मुंहिंजो यार ॼाणे जिब्राइल खां मदद मुझे मुस्तफा जे ॾाॾे कान घुरी याद रख तवज्जो त कर जे निकरी वञ जिब्राइल रस्ते मां ॼाणा मुंहिंजो रब ॼाणे जे मुंहिंजो यार ने आड़ा हमें राज़ी आहे त इब्राहिम खलीलुल्लाह भी राज़ी आहे दिलनि जे ॼाणंदड़ रब छा कयो तवज्जो त कर कॾहिं कॾहिं न लफ़्ज़नि जे मथां गौर कर जॾहिं बाहि भला अल्लाह ताला जेकॾहिं मीकाइल खे हुकुम करे ओ मीकाइल थोड़ो मींहं जो झटको ॾे त बाहि ख़तम थी सघे पई या न अल्लाह ये कोन कयो छो कोन कयो अल्लाह फरमायो कुलना या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहीम बाहरों बाहे परदी रखे बाहरों बाहे परदी रखे अंदर जो अंदर ओहा बाहे बागन जो बाग बणजी रहे मुझे करीमा काले सलात वसलाम जे ज़ात बाबरकात के खबर आ त मुझे ॾाॾे जिब्राइल जो थोरो कोन कयो हो पर पोइ बि मुझे मुस्तफ़ा चयो मुझे ॾाॾे खे आफर करे थोरो त कयो हुई मां पंहिंजे करीम रब जे दीदार खां पहिरियां ऐ जिब्राइल तुंहिंजो इहो थोरो बि रखणु नथो चाहियां मुझे ॾाॾे त मदद कान वरतई पर तूं ॿुधा मदद घुरजई त मां मुस्तफ़ा रब खां तोखे कमड़ो कराए ॾेई छॾियां दोस्त जेको मुझो करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिब्राइल जो थोरो ॾाॾे जे रखण मथो रखण ला तैयार कोने वो तुझे मीलाद जो थोरो रखंदो ईमानदारी से जवाब दे तुझे दुरूद सलाम जो थोरो रखंदो तुझे रात जो दुरूद सलाम पढ़ी मुझे महबूब जे खिदमत में तोहफो पेश कंदे त मुझो मुस्तफ़ा तुझो थोरो रखंदो कतान न रखंदो कॾहिं भी न रखंदो बस रुगी तू दिल दे हो न यार न देर आहे मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला जा बानड़ा मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मेराज जे मुतालिक एकड़ी गाल कया बस कया कुरान मा कया मुझे मुस्तफ़ा जी रफ़ा मुझे मुस्तफ़ा जी बुलंदी अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात कुरान करीम जे अंदर पांजे सोने ईसा अलैहिस्सलाम के चा फरमायो इज़ क़ालल्लाहु या ईसा इन्नी मुतवफ़्फ़ीका व राफ़िउका इलैया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पांजे सुने ईसा अलैहिस्सलाम के चौथे आसमान ताईं त पहुंचायो पर मुझे अल्लाह उनके बुधायो त ये तोखे बुलंदी तुझे रब अता कईया चौथे आसमान ते ईसा अलैहिस्सलाम के पहुंचाइण वारे रब उन जे बुलंदी जो जिक्र कयो बे नबी अलैहिस्सलाम जी गाल कया वज़कुर फिल किताब इदरीस इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या व रफ़अनाहु मकानन अलिया जने सुने इदरीस के छह आसमान थे बेनियाज रब दीदारा कराया उनके भी रब फरमायो तमा अल्लाह तो के भी बुलंदी अता के जरा गौर कर जेके फर्श का अर्श ते पहुंचा उन जे बुलंदी जो रब जिक्र करे रहयो मगर मुझे मुस्तफा दे निहार ईसा अलैहिस्सलाम चौथे आसमान ते बुलंदी जो रब जिक्र करे इदरीस अलैहिस्सलाम छह आसमान ते बुलंदी जो रब जिक्र करे लेकिन मुझे मुस्तफा दे निहार मस्जिद
हराम खां निकतो रब चवे सैर मस्जिद अक्सा खां निकतो रब चवे सैर सतनी आसमान खां क्रॉस कई रब चवे सैर बैतुल मामूर ते पहुतो रब चवे सैर सिदरतुल मुंतहा ते पहुतो रब चवे सैर जॾहिं ला मकान ते पहुतो सुम्म दना फततल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना सुम्म दना फततल्ला भी मुझे मुस्तफ़ा जो सैरा त ॿुधा मुझे मुस्तफ़ा जी बुलंदी काथे हूंदी अर्शन खां मथे यार वञे अल्लाह जे दरबार में सवाल कयो मौला तुझी कुदरत अजीब आहे केॾी महिल यार खे बीबी हलीमा जी बकड़ी पियो चाराई वरी केॾी महिल यार खे अर्शन खां मथे पियो घुराई रब चयो साईं मुंहिंजा बाना इहे ई त मुंहिंजूं हिकमतूं आहिनि मुंहिंजे मुस्तफ़ा जी भेण आहे रज़ाई भेण नालो आहे बीबी शीमा छा नालो आहे वरी वठो नालो ॾाॾी हलीमा जी न्याणी अल्लाह अल्लाह हिकिड़े ॾींहुं अमड़ कान हुई दिल में ख्याल कई तो नंढड़ो भाईड़ो मुझे आका करीम अलैहिस्सलाम जे लाइ दिल में ख्याल कई अज भला बाहर खड़ी वञा जेके रंग ॾिठई मोटी आई हाणे जॾहिं ॿियो ॾींहुं थियो सुबह जो टाइम थियो मां थी चवे शीमा जी मुंहिंजी अम्मा बकरियूं थी छोड़ चुप अम्मा शीमा जी मुंहिंजी जी जलम्मा उथी भला मानड़ी खां बकरियूं काहे वञ शीमा सोणी ख़ामोश जॾहिं ॿ टे दफ़ा मां चयो जवाब न थी ॾे नेठ मां चवे थी चाक नहीं छा अम्मा चाक आहियां बुखार थियो अथई न अम्मा बुखार कोन्हे को वञण जो इरादो न अथई वञण जो बि इरादो आहे पोइ ॻाल्हि छो नथी करी अम्मा ॻाल्हि मञींदी कान मञा थी तूं न्याणी तुंहिंजी न मञींदसि त कंहिंजी मञींदसि अम्मा जे मुंहिंजी ॻाल्हि मञी थी त मूंखे इजाज़त ॾे बकरियूं चारण भी वञा पंहिंजे भाइड़े महबूब मुस्तफ़ा के सीने सां लाए खड़ी भी वञा मां चवे थी चरी छा थी चई नंढड़ो मुझो बचड़ो इए कीअं बाहर हेडी उसा हेडी गर्मिया रोई चवे थी ओ मुझी अम्मा जेस ताईं मुखे बि ख़बर न हुई तेसी मुंह भी इहो पे सोचो पर जॾहिं कल तू सुबह जो कान हुई पाड़े में या हेडे निकरी वई ओ मुझी जी जल अम्मा अल्लाह जे इज्जत जो कसम खणी थी चवां जॾहिं सुहिणे महबूब खे पंहिंजे छातीअ सां भाइड़े खे लाए करे जीअं जो मां दरड़ो ॾिठुम त आसमान ते ककर मथों छांव करे बीही रहियो जाने मां हलंदी वञा ककर मूंसां हलंदो हले ओ मुंहिंजी अम्मा सदाई बकरिन सां वञी उस में सड़ंदी हुयसि मुंहिंजो पसीनो वसंदो हुयो मुंहिंजी जान पेर सड़ंदा हुया ख़ुदा जो कसम अम्मा अॼुकल्ह मां पंहिंजे भाइड़े खे खणी वई हां न मूंखे उस जी ख़बर पई न मूंखे गर्मीअ जी ख़बर पई ओ मुंहिंजी अम्मा राति तो महसूस कोन कयो पंहिंजे बकरिन में केॾो अजीब ख़ुशबू वारो खीर हो हा मुंहिंजी बचड़ी अम्मा मां उते महबूब खे हंज में विहारे जो वेही रहियसि चईनी पासन खां बकरियूं मूं निहारे पंहिंजे पंहिंजे बोलीअ में कुझु चवंदियूं रहियूं झंग में चरण भी कोन वियो शाम जो मोटियूं त ईअं पेट भरियल हो ॼण निजो लूसण जो गाहु खाई आयूं हने मौला तुझी अजीब कुदरत महबूब के करे जंग में बकरी बेचारे करे ला मकान थे बस जुमलो आखिरी चयो था अल्लाह ताला फरमाए तो मुझा बाना मां अल्लाह जी हिकमत का का शई खाली को नहीं मां खुदा पांजे महबूब के मां खुदा पांजे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के मां खुदा पांजे महबूब के मक्के जे घर में इन करे पैदा फरमायो मक्के जे घर में इन करे पैदा फरमायो तो जी मुझे मुस्तफ़ा के को खुदा न समझे
मुझे मुस्तफ़ा के को खुदा न समझे, खदीजतुल कुबरा जो मुर्स बनायो इन करे तो मुझे मुस्तफ़ा के को खुदा न समझे, हलीमा जो बकरियों चारायूं इन करे तो मुझे मुस्तफ़ा के को खुदा न समझे। खुटाया गाल की गाल लंबी तुक तुक सा मिलंदी वेंदी, बस मोटाया थो मक्के जे हिकड़े मकान में इन करे पांजे महबूब के पैदा कयो तो मुझे महबूब के ॾिसी करे को खुदा न समझे। रब चवे थो पर ला मकान ते इन करे घुरायम तो मुझे महबूब के को पाण जहिड़ो बि न समझे। फर्श ते सब कुछ इन करे कयो जो मुझे मुस्तफ़ा के को चो खुदा हाणे जे तू चवी त इहा वरी ॻाल्हि कीअं त यकदम मां वरी ॻाल्हि हज़रत इब्राहिम जी वञी खणंदुसि, हज़रत इब्राहिम नमरूद जी ॻाल्हि खणंदुसि, सुवाल जवाब थिया। अल्लाह माया जी तू नहीं, मुझो रब्बु आहे जेको सिज हेॾऊं न पर हेॾऊं बारींदो आहे, जेकॾहिं तूं दावा थो करे त हेॾऊं मगरब ॾांहुं वापसि कर, वापसि मगरब ॾांहुं सिज त थियो पर कयो कंहिं विसरी वई, तव्हां विसरी वई। मां ॾाढो मोहतात मोहतात रही पियो थो ॻाल्हायां इशारनि में, पर तव्हांजी निंड क़ाबिल रहम आहे, तव्हांजी निंड क़ाबिल रहम आहे, इन करे मुंहिंजो ख़ामोश थियण बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़ाबिल हिकमत आहे। मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो इहो त ॿुधव त महबूबन आंगुर सां सिज खे वापसि कयो, लेकिन इहा ख़बर नाहे तव्हांखे त उन सिज खे खणी हलण वारा 9000 कन लिखियो 19000 कन लिखियो 90000 मलाइक आहिनि, 9000 90000 या 19000 जेतिरा बि मलाइक जेके सिज खे रुॻी खणी हलनि था पिया। मुंहिंजे मुस्तफ़ा जे हिकिड़ी आंगुर जी ताक़त एतिरी आहे जो जेका शइ 19000 मलाइक खणी हलनि, मुंहिंजो मुस्तफ़ा आंगुर जो इशारो ॾे उहे उते टंगिया बीठा आहिनि, सिज मथां अचे बि। अञा चवां अञा खोलिया तहां रुॻी एतिरो ॿुधो त सुहिणे अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जी निमाज़ पई कज़ा थी, चई महबूब निमाज़ कज़ा कीअं कयां, महबूब निमाज़ अदा करण वारो अली कज़ा न कंदो, अदा करण वारो अली चओ अदा करण वारो अली, त पोइ अली अली चवण वारा तूं निमाज़ कज़ा कर तोखे ठहे ई न। याद रखी छॾ जे अली अली करण वारो आहीं त निमाज़ कज़ा जो तसव्वुर बि न कर, जेके अली वारा हूंदा आहिनि उहे अदा कंदा आहिनि, कज़ा कोन कंदा, उहे अदा कंदा आहिनि, कज़ा कोन कंदा आहिनि। तूं जेकॾहिं चवीं त मां अली अली बि कयां ऐं मस्जिद जो मुंहुं बि न ॾिसां, मुसल्ले जे भर में बि न वञां, ओ मुंहिंजे अम्मा फ़ातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी उहा रात जंहिंजो गवाह इमाम हसन मुज्तबा सलामुल्लाह अलैहिस्सलाम, इमाम हसन मुज्तबा सुहिणो जेको गवाही ॾेई रहियो आहे त अॼु राति दिलि में ख़्यालु कयुमि त पंहिंजे जीजल अमड़ जी राति ॾिसां त कीअं थी गुज़ारे। सॼी राति मूं पंहिंजे जीजल अमड़ खे ॾिठो, केॾी महिल रुकूअ में, केॾी महिल सजदनि में, केॾी महिल क़ियाम में, जेॾी महिल बिलाल फज्र जी अज़ान ॾिनी, इमाम हसन मुज्तबा सही फरमाइनि था मूं पंहिंजे जीजल अमड़ जी दुआ घुरंदे ॾिठी, ओ मुंहिंजा करीम रब कॾहिं राति लंबी थींदी जो तुंहिंजे महबूब जी बचड़ी सजदा करे ढो कंदी। अली अली करण सवलो आहे, अली अली वारो थियणो ॾाढो ॾुखियो आहे, चओ ॾाढो ॾुखियो आहे। अली अली करण सवलो आहे पर अली दिलबर जो थियणो ॾाढो ॾुखियो आहे। पर जे हिकु दफ़ो थी वे न त पोइ बहलूल वांगुरु चवंदो त अली हक़ा अली हक़ा अली हक़ा अली हक़ा। बहरहाल मुंहिंजा दोस्त ॻाल्हि के तवील नथो वठी वञा, भले तव्हांजी निंड ख़ुदा तव्हांखे सलामत रखी ॾे, बसि ॻाल्हि पे कयमि त हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जे लाइ तव्हां एतिरो ॿुधो त शेर ख़ुदा जे लाइ महबूबन इशारो ॾे, सिज वापसि कयो, निमाज़ वापसि थी वे, रुॻी एतिरी ॻाल्हि नाहे, ॻाल्हि कुझु लंबी आहे। ॻाल्हि पूरी कयां, ॻाल्हि एतिरी नाहे, ॻाल्हि कुझु लंबी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कीअं लंबी आहे, हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम सिज खे वापसि त कयो, हाणे हिकिड़े मिंट जे लाइ आलम ख़याल में अचो, अर्श जा फ़रिश्ता निहारे करे सिज खे चवण लॻा, ओ सिज ओ सिज ॾे ख़बर केॾी महिल थो लही। हाणे सवाल थियो त अर्श जा फ़रिश्ता छो पिया पुछनि,
अर्श जा फरिश्ता चो चो अर्श जा फरिश्ता हलो नालो वठा इज़राइल पुछो ऐ सोना सिज कदे तो लही सोने इज़राइल ने निहारे सिज चयो सदाई पांजे मर्जी सा लहदो हा अज मुखा न पुछ त कदे तो लहा अज अली खा पुछ त कदे तो नमाज पूरी करे सदाई पांजे मर्जी सा ईंदो वींदो हा अज मुंहिंजी मर्जी न हलंदी जेॾी महिल शेर ख़ुदा नमाज़ पूरी कंदो इशारो मिलंदो त पंहिंजी जॻह ते वेंदो लेकिन सिज ॾे ख़बर तूं छो थो पुछी ऐं इज़राइल तूं छो थो पुछी अंदाज़ो लॻा इज़राइल थो चवे मूंखे मालिकनि जो हुकुम मालिकन जो हुकुम त जीअं सिज लहे फलाणनि जा रूह कब्ज़ कजां तूं लही त मां कयां तू लही तमा कया यानी जेस ते तू बीठो ही मुझो सजो सिस्टम बंद लगो पयो आ खबरदार तिरुगी इयो न सोच त अली नमाज कज़ा वारी अदा कया राज वडोवा सोने अली जे करे मुझे महबूब मुस्तफा अल्लाह जे दरबार में अंगल कयो आ रब यार जो अंगल खण दे पांजे कानून जे निजाम खे मुझा दोस्त हेडो को होने करे छरियो जे कदे तू चवी तो अल्लाह जो कुरान वरी खुली पिस निकरी वञा के जे कदे तू चवी तो अल्लाह जो कुरान गवाह हुआ लशम्स यंबगी लहा अन तुदरिकल क़मर वलल लैलु साबिकुन नहार वकुल्लुन फी फलकी यसबहून जे कदे तू चवी तो कुरान गवाही दई रहियो आ त अल्लाह जो निजाम तब्दील कोन थींदो आ सिज करे चंद्र के डिस्टर्ब कोन कंदो आ चंद्र करे सिज के न ॾींहुं रात के न रात ॾींहुं के न त मां तोखे उन ई रब जे क़ुरान मां वरी पढ़ी ॿुधाईंदुसि त ज़रा गौर कर रब उहो आ जेको पंहिंजे प्यारनि जे करे सिज जा रस्ता ई बदलाए छॾींदो आ मुझो रब हुआ जेको सिज के हुकुम करे रहियो आ के हुकुम करे रहियो आ यअती बिशम्स मिनल मशरिक फअति बिहा मिनल मगरिब आए हाय हाय की आए तो कुरान जी से सुभान अल्लाह असहाबे कहफ जी असहाबे कहफ जिला अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सिज के हुकुम कयो त ऐ सिज जेॾी महिल उभरी न सिधो न अचिजां मुंहिंजे ईसा जा दीवाना सुता पिया न परियो पासो ॾे लहिजां वरी जेॾी महिल मोटी त सिधो न मोटिजां परियो पासो ॾेई मोटिजां क़ुरान जो दलील पियो ॾियां जेकॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे दीवाननि जे करे रब सिज जा रस्ता ई बदिलाए छॾे अचण वञण जा त छा मुंहिंजे मुस्तफ़ा जे भाउ अलीअ जे करे रब रस्ता कोन बदिलाईंदो छा तवज्जो त कर मीकाईल इंतज़ार में आ सोना सिज केॾी महिल थो लही कहिड़ो कमु अथई मींहुं वसाइणो आहे तूफ़ान हलाइणो आहे हुकुम थियो आहे त सिज लहे हाणे तूं लही त मां पंहिंजो कमु कयां मुंहिंजी ड्यूटी रुकी पई आहे त सिज निहारे चवे थो जीअं अॼु तुंहिंजी ड्यूटी रुकियल आहे मुंहिंजी बि ड्यूटी रुकी पई आहे सदाई मां पंहिंजे मर्ज़ीअ ते लहंदो आहियां अॼु मुंहिंजी मर्ज़ी न पुछणो अथई त शेर ख़ुदा खां पुछ त केॾी महिल तो 4 रकातूं पूरियूं करे त मां पंहिंजी मंज़िल ते ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो परवानो आले रसूल असहाबे रसूल से प्यार कयो मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम बस हाणे आई आहे त मां इहो शेर बस हिकिड़ो जेको लिखियलु आहे एतिरो ई पढ़ां थो त मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बचड़ी अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जमात उसानी जे 20 तारीख़ ते दुनिया में जलवे अफरोज़ थी अम्मा जो मीलाद हुयो पोइ महीने में इन दोस्त पर्ची ॾिनी आहे त अम्मा जे शान में बस एतिरो ई पढ़ां थो जेको लिखियलु आहे आज खुश है बहुत अशरफुल अंबिया आज खुश है बहुत अशरफुल अंबिया आ गई फातिमा आ गई फातिमा आज खुश है बहुत
छो न खुश थियन ऐं वरी ॻाल्हि निकिरी आई। हाणे अम्मा जो नालो वरितो त अम्मा जी हिकिड़ी ॻाल्हि कयां। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेॾी महिल हसनैन करीमैन जे अमड़ खे मिलंदा हुया सदर जे हिन पेशानी मुबारक ते बोसो ॾींदा हुया। न रुगी बोसो ॾींदा हुया पर मुंहिंजा करीम मुस्तफ़ा महसूस कराईंदा हुया त का खुशबू मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सुंघी रहियो आहे। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में जॾहिं अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी गौर सां ॻाल्हि ॿुधी करे उन जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अज़ालो करे छॾियो। कुझु माण्हू वीचारा ॻाल्हि कंदे चवंदा आहिनि त मेराज जे राति मुंहिंजे मुस्तफ़ा खे हिकिड़ो सूफ़ ॾिनो वियो, हबीब मोटी आया, हबीबन उहो सूफ़ खाधो। बाद में अम्मा फातिमा चई ओ चरिया ईअं न चओ मेराज पोइ थियो आहे, अम्मा बतूल अॻे ई आई आहे। इहा ॻाल्हि ईअं न आहे पर हीअं त मुंहिंजे करीम आका पंहिंजे बचड़ीअ जो शान बयान कदे फरमायो त मां पंहिंजी पाक दामन बचड़ी फातिमा ज़हरा खे जॾहिं पेशानीअ ते बोसो ॾींदो हा त मां मुस्तफ़ा उन पंहिंजे बचड़ीअ जे पेशानीअ मां उहा खुशबू महसूस कंदो हा जेका मेराज जे राति जन्नत जे आला खां आला गुलनि मां रब मां मुस्तफ़ा खे सुंघराई हुई। या जन्नत मां जेका आला का आला खुशबू मां मुस्तफ़ा महसूस कई हुई उहा खुशबू मां पंहिंजे बचड़ी फातिमा ज़हरा जे पेशानीअ में महसूस कंदो हा। अजीब रंग अजीब राज़ मदीने जे मीर फरमायो मोमिन खे 500 सालनि जे सफ़र ते घणा 100 साल 500 सालनि जे सफ़र ते मोमिन खे जन्नत जी खुशबू ईंदी आहे। हितां खां आसमाननि ताईं 7000 सालनि जो सफ़र आहे। 7000 सालनि खां मथे आसमान खां मथे वरी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जन्नतुल मअवा ताईं केसि ताईं चओ केसि ताईं जन्नतुल मअवा ताईं वरी 7000 सालनि जो फ़ासिलो आहे। पोइ मूंखे चवण ॾे हसनैन करीमैन जी अमड़ उहा शान वारी आहे जेका 14000 साल जे सफ़र वारी जन्नत जी खुशबू पंहिंजे पेशानीअ में खणी फर्श ते घुमाईंदी वतंदी आहे। जुमलो चई उथां अम्मा फातिमा ज़हरा सुणी उहा आहे जंहिंजे चादर जी क़ीमत पूरी कायनात में चओ जंहिंजे चादर जी क़ीमत पूरी कायनात में चओ ॻाल्हि आहे जंहिंजी क़ीमत चादर जी पूरी कायनात में नाहे मुंहिंजे अम्मा बतूल जी उहा पाक चादर आहे जंहिंजी क़ीमत कायनात सॼीअ में मौजूदु नाहे। लेकिन गौर सां इश्क सां मूंखे ही जुमलो चवण ॾे ऐं तूं इश्क सां ॿुध त जंहिं अम्मा जे चादर जी क़ीमत पूरी कायनात में नाहे मुंहिंजी अम्मा फातिमा ज़हरा उन पंहिंजे पाक चादर सां जंहिंजी जुतड़ी सफ़ा कंदी आहे उनखे अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा चइबो आहे। सोणे अली मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो लगा दो मिल के सब नारा जो अली मौला अली मौला अली मौला अली मौला मेरे दिल की सदा ये सदा अली मौला पुकारूं मैं पुकारूं मैं
अली मौला तुम्हें तकलीफ क्यों होती है। पुकारूं मैं अली मौला तुम्हें क्यों दर्द होता है। अरे नबी ने खुद पुकारा है जो अली मौला अली मौला अली मौला अली मौला। तुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह फरमायो नेमतुनि जी पुछा कंदो मैं कहिड़े जी इन मुंहिंजे पीर जे प्यारनि खे सुञाती या कोन सुञाती। मुझे यार जे यारन के सुञाती या कोन सुञाते। अल्लाह वक्त दिनो थे अञा मुझा दोस्त अजीज दरड़ो तुझो खुलियो पियो आ। मरण का अग में सच्ची तौबह कर अल्लाह जे दरबार में सच्ची तौबह करे पंहिंजे गुनाहन का तौबह करे अल्लाह जे दरबार में झुकी पो इंशाअल्लाह ताला मुझो रब कंदो तोखे दुखिया ॾींहं कोन ईंदा। अल्लाह ताला अहिड़ी भलारी महफ़िल जे सदके मरहूम मगफूर मोहम्मद हनीफ उर्फ कहर जी बख्शिश फरमाए। मुझा दोस्तों मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना आका करीम फरमायो खैरुकुम ले अहलिही। मुझे हबीब फरमायो तमामा भलो उहो शख्स जेको पंहिंजे घर वारनि सां भलो हले।